सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवण आहे त पीटीआई जे पाकिस्तान दुश्मनी आहे। पीटीआई जो हदफ़ ऐं दुश्मनी सिर्फ़ पाकिस्तान आहे। शर्जील मेमून जो चवण हो त उन्हनि मुल्की इदारनि खे तकरारी बणाइण जी हर मुमकिन कोशिश कई। पीटीआई पाकिस्तान खे बदनाम करण जो को बि मौक़ो न छॾियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवण हो त पीटीआई पाकिस्तान खे बदनाम करण लाइ आलमी साज़िश जो हिसो आहे। पहिरियां बि हुकूमतूं वयूं पर कंहिं पाकिस्तान लाइ ख़राब न सोचियो। शर्जील इनाम मेमून जो चवण हो त हिकु सूबे जो वॾो वज़ीर ॿी हुकूमत ख़िलाफ़ हथियार खणे त उहा बग़ावत आहे। गंडापुर साहब हुकूमत बदिरां दहशतगर्दनि ख़िलाफ़ हथियार खणो। आम ख़बर नाज़रन सां शेयर कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो चवण आहे त पीटीआई जी पाकिस्तान सां दुश्मनी आहे। पीटीआई जो हदफ़ ऐं दुश्मनी सिर्फ़ पाकिस्तान आहे। हवाले सां शर्जील मेमून जो चवण हो त हुननि मुल्की इदारनि खे तकरारी बणाइण जी हर मुमकिन कोशिश कई। पीटीआई पाकिस्तान खे बदनाम करण जो को बि मौक़ो न छॾियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमून जो चवण हो त पीटीआई पाकिस्तान खे बदनाम करण लाइ आलमी साज़िश जो हिसो आहे। पहिरियां बि हुकूमतूं वयूं पर कंहिं बि पाकिस्तान ख़िलाफ़ ख़राब न सोचियो। शर्जील इनाम मेमून जो चवण हो त हिकु सूबे जो वॾो वज़ीर ॿी हुकूमत ख़िलाफ़ हथियार खणे त उहा बग़ावत आहे। गंडापुर साहब हुकूमत बदिरां दहशतगर्दनि ख़िलाफ़ हथियार खणो।